त सोणे हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे पुट खे मोकिलियो, पंहिंजे भाउ खे मोकिलियो, तव्हां वञो हिननि खे वञी करे चओ त अॼोको ॾियारो हुसैन खे इबादत जे लाइ ॾिनो वञे। अॼोको ॾियारो सोणे हुसैन खे छाजे लाइ ॾिनो वञे? ॾाढियां ॻाल्हायो, ॾाढियां इबादत जे लाइ ॾिनो वञे। सुबुह जो 10 मुहर्रमुल हराम जेको रब खे मंज़ूर आहे इंशाअल्लाह थींदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहज़ादो हज़रत हुसैन पहिरियों पंहिंजे अहले बैत पंहिंजे बचड़नि खे सभिनी खे विहारे करे हाणे उन्हनि खे वाइदो नसीहत कनि था पिया, पंहिंजी भेण खे वाइदो नसीहत कंदा पिया। अदी जेको कुझु आहे अल्लाह जे तरफ़ां आहे, रब जे तरफ़ां आहे, असांखे उनजे मथां सबुरु करिणो आहे। मां सम्झां थो सुबुह वारो ॾियारो गिरां आहे, छो त मां पाण हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़्वाब जे अंदरि ॾिठो आहे। हिते करबला जे मैदान में थोरी मूंखे ऊंघ अची वई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हुसैन मां मोहम्मद अव्हां जे इंतज़ार जे अंदरि आहियां। मूंखे मालूम आहे शायदि हीअ असांजी राति अॼोकी आहे। मुंहिंजी भेण मां हुसैन तोखे नसीहत कयां थो पियो। हिकु त जिहाद जे मैदान में औरतूं आयूं आहिनि, अहले बैत तव्हां आया आहियो, तव्हांखे पोइ ते न पियो छॾे सघां, पर जेकॾहिं को मामिलो थिए त अल्लाह जी तरफ़ां हुनजे सबुरु कजो, गिरियाज़ारी न कजो, आहो कतार न कजो। तॾहिं हज़रत हुसैन जी भेण जी अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। चई हुसैन जेकॾहिं अॼु बाबो अली हुजे हा, चाहे उम्मत हज़रत अली जे हुजण जे बावजूदु बि असां इहो हशर कनि हा, जे सुहिणो हसन हुजे हा, चाहे हीअ उम्मत सोणे हसन जे हुजण जे बावजूदु तोसां इहो हशर कनि हा, जेकॾहिं नानो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे हा। अॼु जेकॾहिं पंहिंजे बचड़नि खे हिन मामले मसइले जे अंदरि ॾिसनि हा त छा उहे ईअं मामिलो कनि हा पंहिंजी उम्मत सां। पर बहरहाल सोणे हुसैन फरमायो, मुंहिंजी भेण जेको हुकुम आहे अल्लाह जे तरफ़ां आहे। तॾहिं हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु सॼी राति दुआ जे अंदरि अहले बैत अतहार इस्तिग़फ़ार जे अंदरि, जंहिं माण्हू खे ख़बर हुजे त सुबुह जो मैदान सजणो आहे, सुबुह जो अल्लाहु अकबर जी तराना बुलंद थियणा आहिनि, सुबुह जो करबला जे मैदान में पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मासूम बचड़नि जी शहादत जो ॾियारो आहे। जॾहिं सुबुह जी निमाज़ सोणे हुसैन पढ़ी आहे, होॾां उमर बिन साद वारा पंहिंजो लश्कर खणी आया, शिमिर पंहिंजे लश्कर जी अॻुवाणी जे अंदरि आयो आहे, यज़ीद बिन हुर बि जॾहिं आयो आहे, हुर बिन यज़ीद जॾहिं ॾिठो हीअ माण्हू त अहले बैत अतहार जा क़ातिल आहिनि, हीअ माण्हू त अहले बैत सां वेहण जे लाइ तयारु आहिनि, तॾहिं हुर बिन यज़ीद पंहिंजे उन टोले खे छॾे करे हज़रत हुसैन जे टोले जे अंदरि आयो आहे। पर तारीख़ लिखे थी पई, रब मुहम्मद जो कसम आहे, अल्लाह जी ज़ाते गिरामी जो कसम आहे, हुसैन पहिरियों ख़ुतबो करबला जे मैदान में ॾिठो। मां क़ुर्बान वञा सोणे हुसैन तां। सोणे हुसैन ॿियो जेको ख़ुतबो ॾिनो उन में बि अमुन जो पैगाम उन्हनि खे ॿुधाई। सोणे हुसैन टियों जेको ख़ुतबो ॾिनो हो, तारीख़ दान लिखनि था, जबलनि खे जेकॾहिं कन हुजनि हा, जबल रेज़ा रेज़ा थी वञनि हा, आसमान खे जेकॾहिं कन हुजनि हा, आसमान फाटी टुकड़ा टुकड़ा थी पए हा, पाणी ऐं हवा बाहि समुंड जेकॾहिं ॿुधनि हा, पंहिंजो रुख़ तब्दील करे छॾा। हाणे हज़रत हुसैन आख़िरी करबला जे मैदान में ख़ुतबो ॾिए थो पियो। पाण केतिरा माण्हू आहिनि, न को अफ़राद एतिरा, न को माण्हू एतिरा, न जंग जी तयारी एतिरा, अहले बैत अतहार सां फ़क़ति 72 या 73 माण्हू आहिनि। सोणो हुसैन करबला जे मैदान में लहे थो पियो। रब मुहम्मद जो कसम आहे, होॾां हुननि जो टोलो ज़ालिमनि जो, जाबिरनि जो, फासिदनि जो, बेईमाननि जो टोलो बीठो आहे। हेॾां पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औलाद, जंहिंजे चहिरे जे मथां पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाढ़ी मुबारक आहे, जंहिंजे मुंहं जे मथां पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दस्तार मुबारक आहे। हज़रत हुसैन पंहिंजे घोड़े जे मथां चढ़नि था, चढ़ी करे ख़ुतबो ॾियनि था, ए उम्मतियो, छा तव्हां मां हुसैन खे नथा सुञाणियो? मां हुसैन इब्ने अली हां, मुंहिंजो नालो हुसैन आहे, मुंहिंजे बाबे जो नालो अली आहे, मुंहिंजे नाने जो नालो मुहम्मद मुस्तफ़ा आहे, मुंहिंजी माउ जो नालो अम्मा फातिमतु ज़हरा आहे। ओ हिन उम्मत जा मुसलमानो, तव्हां नथा सुञाणियो रसूल असांजे बारे में छा चयो? अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहलिल जन्नत, जन्नत जे नौजवाननि जा सरदार जेकॾहिं तव्हांखे ॾिसणा आहिनि त सोणे हसन ऐं हुसैन जी तरफ़ तवजो कजो। ओ दुनिया वारो, मां हुसैन खे नथा सुञाणियो जंहिंजे चपनि जे मथां पैगम्बर पंहिंजा चप लॻाया हा? मां हुसैन रोईंदो हुउमि, हुज़ूर बेक़रार थींदो हो, मां हुसैन रोईंदो हुउमि, अम्मा फातिमा बेक़रार थींदी हुई। असां हज़रत अली जे दिलि जा टुकड़ा, फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हियांव जा टुकड़ा,
पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा ओ दुनिया वारो जेकरे चाहो था दुनिया में अवा के जन्नत जी खुशबू सिंगड़ी आ मां मोहम्मद ऐलान तो फरमाया सोने हसन हुसैन के सिंगो रब तवा के जन्नत जी खुशबू सिंगाइंदो करबला जे मैदान में सोने हुसैन खुतबो दिनो आ छा ता मांखे नथा सुञाणो मां कहिड़े आलम आहियां कहिड़े औलाद मां आहियां मुंहिंजो हसब छा आहे मुंहिंजो नसब छा आहे मां ज़िंदगी कॾहिं कूड़ न ॻाल्हायो आहे मां ग़रीबनि जी मदद कई आहे मां मिसकीननि जो हबियार रहियो आहियां हर वक़्तु हुननि जो ताउन ऐं मदद कई आहे अव्हांखे थियो छा आहे अॼु मां पंहिंजा मासूम बचड़ा हिन करबला जे मैदान में वठी आयो आहियां हाय अफ़सोस आहे हिन उम्म जे माण्हुनि जे मथां उन करबला जे रेगज़ार मंज़र जे अंदरि रसूल जी औलाद जे मथां तव्हांखे रहम कंहिं बि क़िस्म जो नथो अचे जिन माण्हुनि ॿुधो हाणे ख़बर न आहे उन्हनि जा दिलि पथर जा हाल आहे छा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आख़िरी निशानी सोणे हुसैन जॾहिं ख़ुतबो ॾिनो हज़रत हुसैन ख़ुतबो ॾेई करे लही आया।